पर पुठ असां जो गिलाऊं था कनि साम्हूं था अचनि त झुकी था मिलनि इहे ई मुनाफ़िक़ आहिनि इहे ई मुनाफ़िक़ आहिनि पर पुठ असां जो गिलाऊं था कनि साम्हूं था अचनि त झुकी था मिलनि इहे ई मुनाफ़िक़ आहिनि इहे ई मुनाफ़िक़ आहिनि। अस्सलाम वालेकुम या अली मदद तक मौजूद मुंहिंजा महबूब दोस्तो आऊं आहियां मुंहिंजो पंहिंजो सिंगर फ़क़ीर ग़ुलाम शबीर अब्बासी। प्यारा दोस्तो, अॼु मूंखे तमामु ज़रूरी लाइव अचिणो पियो कंहिं महबूब दोस्त जे लाइ। असांजो तमामु क़ाबिल एहतराम हरदिल अज़ीज़ ऐं असांजो तमामु प्यारो शाइर बि आहे ऐं अदाकार बि आहे ऐं इंसान दोस्त बि आहे। उन महबूब दोस्त असांजे चैनल खोलियो आहे, यूट्यूब चैनल। उहो पंहिंजो अदा नदीम चांडियो आफ़िकल उनजे नाले सां आहे, नदीम चांडियो आफ़िकल। ऐं उनखे सब्सक्राइब बि कंदा ऐं फॉलो बि कंदा ऐं वधीक जे लाइ इन यूट्यूब चैनल ते तव्हांखे तमामु सुठी मालूमात मिलंदी, जंहिंमें सिंधी फिल्म ऐं सुठनि सिंगरनि जा सुठा कलाम सिंधी। बहरहाल तमामु सुठी हिकिड़ी पहुच रखंदड़ आहे ऐं सोच रखंदड़ आहे। तमामु महबूब दोस्त आहे जे चैनल खोलियो आहे ऐं उहो चैनल आहे नदीम चांडियो आफ़िकल। उनखे फॉलो बि कंदा ऐं उनखे लाइक बि कंदा, कमेंट बि कंदा ऐं सब्सक्राइब बि कंदा। महिरबानी।